मुहब्बतन जो माग दोस्तों अचण वारी किस्त जेके हाणे नेक्स्ट एपिसोड ईंदी मुहब्बतन जो माग उन में एक वॾी ॻाल्हि थियण वारी आहे। एक बेहतरीन अपडेट ॾींदासीं दोस्तों तव्हांखे। मुहब्बतन जो माग ज़रूरु तव्हां ॾिसी रहिया हो, तव्हांखे मज़ो बि ॾेई रहियो हूंदो। एक सुठी कहाणी आहे, तव्हांखे त ख़बर आहे बेहतरीन कहाणी आहे, लेकिन इन में कुछ किरदार ॿिया बि आहिनि जेका तव्हांजे नज़र जे साम्हूं अञा ताईं न आहिनि आया। उहे कहिड़ा किरदार आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं दोस्तों। इन वीडियो के आखिर ताईं ॾिसी ऐं शायदि को सो मिलाक यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त अचण वारी किस्त में मुजेरी जो दोस्त यानी उन जो मेहमान अची रहियो आहे जेको उहो आहे कमाल ख़ान। कमाल ख़ान एंट्री हणंदो ऐं ॻोठ वारा सॼा खट खणी कमाल ख़ान के खट ते विहारे गुल छटींदा, रस्ते मूं घर ताईं वठी ईंदा ऐं वॾा ख़ुशि थींदा। जीअं मुजेरी चयो त महिमान राज़ी थियो त ॼण अलाह राज़ी थियो, ऐं अलाह राज़ी त पोइ वस बि थी सघे थो। ऐं अहिड़े हिसाब सां उन ख़ुशी में कोशिशूं कंदा, उनखे दावतूं कराईंदा। जीअं मींहुं वसे वस थिए त पोख थिए ऐं बरकत पवे, पाणी अचे त माल मवेशी इंसान पाणी पीअनि। ॻोठ वारा इन जिदोजहद में आहिनि ऐं अॻी किस्त जेका अचण वारी आहे हिकु ॿ किस्तनि जे अंदरि कमाल ख़ान एंट्री हणंदो ऐं बेहतरीन ड्रामो अञा थी वेंदो। अञा ॿिया किरदार बि आहिनि उहे बि एंट्री हणंदा, लेकिन जीअं जीअं अॻिते वीडियो ईंदी ऐं तव्हांखे असां स्टेप बाय स्टेप ॾसींदा वेंदासीं दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।